नाज़रीन ताकि एक अहम ख़बर का आगाह कंदड़ हलूं तो उमरकोट में ज़मीन की तकरार ते रिपोर्टिंग कंदे असद अली भुरगड़ी के मौतमार धमकियूं ॾिनियूं वयूं। जी नाज़रीन, उमरकोट लॻ छाछरो रोड भरिसां ख़ासि केलनि जी ज़मीन ते कुझु बाअसर धुरिन जो कब्ज़ो। ज़मीन जे मालिकनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी ज़मीन ते कुझु बाअसर माण्हू ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया आहिनि। कब्ज़ो कंदड़ वाशदियो मेघवाड़, किरशन बजीर, दरगो बजीर, गौतम बजीर ऐं ॿिया जेके यार मोहम्मद खासकेली जी ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया आहिनि, जिन जी रिपोर्टिंग कंदे असद अली भुरगड़ी खे इन्हनि माण्हुनि वाशदियो मेघवाड़, किरशन बजीर, दरगो बजीर, गौतम बजीर इन्हनि मौतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि। आला इख्तियारनि खां मुतालबो आहे त इन्हनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे। केड़े टाइम वाके हिते जेको सो माण्हू आया हुआ? सुबह जो आया हुआ 11-12 बजे आया हुआ। अच्छा, गैर माण्हू वठियो अचे, वाशू, गौतम, किरशन, ये 50 माण्हू वठियो अचे। रात जो ॾींहं जो धमकी ॾियो वञनि मूंखे। अच्छा, जे कम बंदि करनि त लेडीज हाँ जंहिं टाइम हितां खां मटियोसि त ॾिसो ही काको भीरम ऐं जेको ही कुझु मेघवाड़ वेठा आहिनि, हिननि मूंखे गारियूं ॾिनियूं ऐं मूंखे धमकायो, चए तूं हिते न ईंदो कर न त असीं तोखे कुटंदासीं। हीअ ॿुधी सघो था, ॾिसो त हीअ चाचे हिननि सभिनि मूंखां फनेगानियूं कयूं। मूंखे चए ते हिते माई जी वीडियो भरी तोखे असीं कुटंदासीं ऐं न तूं हिते अचु।